नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त PTLF ज़िले थरपारकर जे तालका मिठी ऐं मिठी सिटी जे उहिदेदारनि जी इलेक्शन कमेटी जे मेंबर बादल दल ऐं साबिर ओठो जी निगरानी में चूंड कई हुई, जंहिंमें बिना मुक़ाबले अक्सरियत राय ऐं कंहिंजो बि साम्हूं फार्म न अचण सबबि तालके मिठी लाइ सदर जमाल बजीर ऐं जनरल सेक्रेटरी अला वसायो जूणे जो, मिठी सिटी यूनिट जे लाइ सुदेश आचार्य सदर ऐं जनरल सेक्रेटरी रमेश चौधरी, तालका इस्लामकोट लाइ सदर अज़ीज़ हिंगोरजो ऐं जनरल सेक्रेटरी महमूद समूह समेत समूरनि उहिदेदारनि ते उम्मीदवारनि खे बिना मुक़ाबले कामयाब करार ॾिनो वियो। PTLF जे उहिदेदारनि जे बिना मुक़ाबले कामयाबी जी ख़ुशी में हार पाराए मेन स्कूल खां कश्मीर चौक ताईं रैली कढी वई है। ख़ुशी जो इज़हार कयो वियो है, जॾहिं त इलेक्शन कमेटी पारां उहिदेदारनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन पिण जारी कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।